हनुमान। घणाई साल अॻु में हिकिड़े नंढे छोकिरे सूरज खे आसमान में वॾो रसियल ॻाढ़ो फल सम्झी वतई। हिकिड़ो वॾो टपो ॾेई सूरज खे पकिड़े पंहिंजे वात में विधई। सॼे दुनिया में ऊंदहि छाइजी वई। सभु भॻवान, राक्षस ऐं माण्हू टिनी लोकनि मां हुन छोकिरे जे मुंहुं वटि भॻा। हुनखे विनती करे चयाऊं त पंहिंजे पुट जे वात मां सूरज कढाए ॾे, दुनिया में वापसि रोशनी फैलाइणी आहे। त हुन पंहिंजे पुट खे सॾु करे चयईं, पुट, तूं सूरज खे भुल में फल सम्झी वेठो आहीं। सूरज त टिनी लोकनि जो रोशनी ऐं गरमाइश जो आधार आहे। ॿिन्ही खां सवाइ हुननि जो कमु न हलंदो। इहो ॿुधी छोकिरे पंहिंजे मुंहं मां सूरज कढी छॾियईं। उहो नंढो छोकिरो हनुमान हुयो, वायु भॻवान ऐं वानर अंजना जो पुटु। जीअं वॾो थींदो वियो, हनुमान जी ताक़त बि वधंदी वई। पहाड़नि खे उखाड़े खणी ऐं उछले सघंदो हुयो। माइलनि जा माइल टपा बि ॾेई सघंदो हुयो। हू हद वॾो या तमामु नंढो बि थी सघंदो हुयो। कोई बि हुनखे हाराए न सघंदो हुयो। हनुमान वानरनि जे राजा सुग्रीव जे वानर सेना जो मुख्य सिपाही थी वियो। सभु वानर हनुमान खे पंहिंजो गुरु मञींदा हुया ऐं हुन वांगुरु थियणु चाहींदा हुया। हनुमान न त घणो खाईंदो हुयो, न वधीक सुम्हंदो हुयो ऐं कॾहिं गुस्से बि न थींदो हुयो। हिकु ॾींहुं अयोध्या जो राजकुमार राम, जेके वनवास में हुया, सुग्रीव सां मिलण आया। हनुमान राम जो भक्त थी वियो। राम खे माण्हूअ जे रूप में भॻवान जे अवतार खे सुञातईं। हनुमान राम जे पेरनि ते किरी करे प्रण कयईं त मां सभु कुझु त्याग करे राम जी सेवा कंदुमि। राम हनुमान सां भाकुर पाए चयो त मूंखे तो ते ॾाढो गर्व आहे। हेॾो महान आत्मा मुंहिंजी सेवा करणु थो चाहे। राम पोइ हनुमान जी मदद घुरी। लंका जो राजा रावण राम जे ज़ाल सीता खे भॼाए खणी वियो हुयो। राम सीता खे न्यापो पठणु पियो चाहे, पर उन्हीअ खे ॾाढो वक़्तु लॻे हा, छाकाणि लंका परे वॾे समुंड जे हुन पार हुयो। राम खे ख़बर हुई त हनुमान आसानीअ सां परे ताईं टपो ॾेई वञी सघंदो आहे। त राम पुछियांसि हनुमान खां जे उहो इहो कमु करण लाइ तयारु आहे। हनुमान यकदमि बासियान सभई समुंड पासे विया। राम हनुमान खे पंहिंजी हिकिड़ी मुंडी ॾिनई सीता खे निशानीअ वांगुरु ॾियण लाइ। इन्हीअ सां सीता सम्झी वेंदी त राम ई हनुमान खे पठियो आहे। हिकु वॾो टपो ॾेई हनुमान समुंड मथां हलियो। अधु रस्ते ते हिकु सुरसा नाले जी राक्षसी, जेका रावण जी माइटियाणी हुई, हनुमान खे ॾिठांसि। सोचियईं
त जे हनुमान खे उगरी वञे त रावण जी रक्षा थींदी। हनुमान खे पकड़े वात खोले उगरण वारी हुयसि त हनुमान वधी करे वॾो थियण लॻो। सुरसा खे पंहिंजो वात ॾाढो वधीक खोलणो पियो। पोइ हनुमान छा कयो, यकदमि मक्खीअ जेतिरो नंढो थी करे सुरसा जे कन मां ॿाहिरि उॾामी वियो। कंहिंजे बि ॾिसण बिना हनुमान हुन बाग़ में अची पहुतो जिते सीता खे बंदी ठाहे रखियो वियो। सीता खे राम जी मुंडी बि ॾिनई। सीता आसीसा ॾेई चयांसि, ओ हनुमान, राम खे चइजांइ त मां हुन घड़ीअ लाइ वेठी आहियां जॾहिं हिते अची मूंखे बचाईंदा। तंहिंमहिल ई महल जा चौकीदार अची हनुमान खे पकड़े रावण जे दरबार में वठी विया। उते रावण, थोरा राजकुमार ऐं हुन जा सभु मंत्री गॾिजिया हुया। जंहिंमहिल हनुमान चयान त हो राम जो न्यापो खणी आयो आहे त सभई हुन जो मज़ाक उॾाइण लॻा। रावण आदेश ॾिनो, हनुमान जे पुछ खे ॿधी करे बाहि लॻाए छॾियोसि। हनुमान जे वॾे थींदे थींदे पुछ बि ॾाढी वॾी थींदी वियसि। पुछ हेॾी डिघी थियसि जो हुनखे ॿधण लाइ ॾाढो घणो कपिड़ो लॻुनि। उन ते पोइ तेल पेटे बाहि लॻाए छॾियऊंसि। हनुमान शहर मथां उॾामी करे लंका जा घणाई हिस्सा सारे छॾियईं। पोइ वापसि समुंड पार टपो ॾेई लंका जा किस्सा ऐं सीता जो हाल हवाल ॿुधाइण वियो। राम वॾी सेना ठाही। सेना जा जानवर, भालू ऐं ॿियनि जानवरनि समुंड जे मथां पुल ठाहियऊं। उन पुल मथां सभई लंका विया। राम ऐं रावण जी सेना जे विच में लड़ाई घणाई ॾींहं हली। हज़ारे माण्हू मरिया। हनुमान भी ॾाढी बहादुरीअ सां दुश्मननि सां विरियो। कोई न हराए सघियुसि। पर हिन लड़ाईअ खां सवाइ ॿी कंहिं ॻाल्हि वास्ते बि हनुमान खे यादि कयो वेंदो आहे। लड़ाई महिल राम जो नंढो भाउ लक्ष्मण जादुई तीर सां ज़ख़्मी थी वियो। बेहोश भी थी वियो ऐं वैद्यनि चयो छरो जादुई बूटी ही हिन खे ठीकु करे सघंदी आहे। पर उहा जादुई बूटी छरो हिमालय जे पहाड़नि में मिलंदी आहे। हेॾो परे वञी करे हुन खे खणी करे लंका वापसि पहुचण ताईं घणाई महीना लॻी सघंदा आहिनि। हनुमान चयो, मां हिमालय ताईं उॾामी वेंदो। पर जंहिंमहिल हुते पहुतो, हेॾनि झाड़नि में उहा जादुई बूटी कहिड़ी आहे सुञाणी न सघियो। त पंहिंजो अकुल हलाए छा कयईं, पाण खे ॾाढो वॾो करे हिमालय पहाड़ खे धरतीअ मां उखाड़े पंहिंजे हथ ते रखी उॾामी करे लंका खणी आयो। लंका पहुतो त वैद्यनि बूटी कढी हुन जो रस कढी लक्ष्मण जे निरीअ मां पीआरियऊंसि।
लक्ष्मण ठीक थी वियो। उथी करे वरी सुबाई ते लड़ाई भी कई। आखिर राम और हुननि जी सेना लड़ाई खटी करे सीता के बचायो। राम, सीता और लक्ष्मण हनुमान और पांजी सेना सां साण मोटी आया। राम हनुमान के आसीसा ॾींदे चयो, हनुमान, तू हमेशा ताक़त वारो हुने ऐं कॾहिं न बुढो थीने। जॾहिं राम और सीता अयोध्या मोटिया त हनुमान हुननि सां साण रहियो।